नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। मूंखे सिंजोरे खां ख़बर ॾिनल सिंजोरे जे असिस्टेंट कमिश्नर सिंजोरे डॉक्टर मुराद अब्बासी तालका इस्पताल सिंजोरे जो अचानक दौरो करे हलंदड़ कारो वहिंवार जो जाइज़ो वरितो। मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियतुनि, दवाउनि जी फराहमी समेत मुख़्तलिफ़ शोबनि जी जांच करे ड्यूटी ते वेठल डॉक्टरनि ऐं ॿिए स्टाफ जी हाज़िरी चेक कई। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार अवाम खे सहूलियत मैसर करण लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। इदारनि खे इन सहूलियत खे बहितर नमूने डिलीवर करणु घुरिजे। संदसि चवणु आहे त तालका इस्पताल सिंजोरे में का बि सुस्ती बर्दाश्त कोन कबी ऐं मरीज़नि खे समूरी सहूलियतूं मैसर करण लाइ भरपूर कोशिश कबी। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।